अस्सलाम वालेकुम अब्बा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो नी? सफ़ाई टेटू लॻा पिया हो नी अब्बा, बसि सीउ बि लॻा पिया आहिनि। ॾिसो त सूटर बूटर पाणी वेठी आहियूं, तॾहिं बि सीउ नथा छॾनि पिया। लॻे थो हे लही मूंखे सीउ नींदा पाण ॾे, इहे मूंखे लॻे थो ई नी क़बर ॾे पहुचाईंदा भई हिननि सीअनि खोले मां चढ़ा हले न चढ़ा। बसि पोइ इन जे करे सोचियुमि त भाणेजनि ऐं भाणेजियुनि जे लाइ हिकिड़ी ॿी स्कॉलरशिप खणी वञा। ये स्कॉलरशिप असल में जर्मनी जे लाइ आहे। जर्मनी बि तव्हां ॿुधो हूंदो, जर्मनी बि वॾो वाह जो मुल्क आहे। इहो हिटलर जिते हुयो अबा, इहो मुल्क अथव इहो जर्मनी। पोइ इहो जर्मनी जो इहो आहे त अबा तव्हां जेकॾहिं 12वीं पढ़ी पास करे विया हो, मूंखे घणा माण्हू चवंदा मासी 12वीं वारनि जे लाइ त वीचारनि खां को ॿुधाए न, तूं रुॻो ऐं मास्टर ऐं PhD वारनि जे लाइ थी ॿुधाईंदी वते। त हे माना तव्हांजे लाइ 12वीं वारनि जे लाइ मां खणी आई आहियां। हिन में इहो आहे त तव्हांखे टेम असल में थोरो आहे। 31 डिसंबर 2019 ताईं तव्हां हिन में अप्लाई कयो, पर हिन में इहो सुखो अथव त हिन में एॾो वधीक को झंझट कोन्हे को। बसि जल्दी जल्दी में इहो फार्म भरे ऐं बसि मोकिलींदव त तव्हांजो माना कमु शुरू थी वेंदो। हाणे चवंदो मासी भला असां कीअं अप्लाई कयूं? हिन में मथो लिंक ॾियांव थी, ऐं जेकॾहिं यूट्यूब ते था ॾिसो अबा त पोइ इहो डिस्क्रिप्शन में हूंदव इहे लिंक, ऐं जेकॾहिं इंस्टाग्राम ते था ॾिसो तॾहिं बि हेठों इन में जे वीडियो जे हेठों ॾिसंदव त अबा तव्हांखे मिली वेंदी इहा लिंक। ऐं इन में छा आहे जो तव्हांजी 50% माना इहा जेका आहे फी इहा छा हूंदी आहे परसेंटेज हूंदी आहे, अलाए छा हूंदी आहे, मूंखे त नालो बि नथो अचे, मां त कॾहिं स्कूल वियसि कोन, इन जे करे मूंखे एॾी ख़बर कोन्हे का। पोइ इहा 50% जेका आहे सा हिन में तव्हांजी इंटर में जेका आहे मार्कूं हुजनि, ऐं तव्हांजी उमिरि जेका आहे 18 सालनि खां वठी 30 सालनि जे विच में हुजे त तव्हां हिन स्कॉलरशिप में करे सघो था। हाणे इहो जेको मथे तव्हांखे लिंक ॾिनी त में इन जो तव्हां फार्म भरियो, पोइ तव्हांजी थींदी जेको इन में 23 जेके आहिनि खाता आहिनि भई डिपार्टमेंट अलाए छा था चवनि, मूंखे त नालो बि नथो अचे पियो। इन्हनि में तव्हांजी थींदी 3, हे त ॿ थिया, हिकिड़ो 3 सालनि जी अबा, हे ॾिसो 3 सालनि जी तव्हांजी थींदी डिप्लोमा। पोइ तव्हांखे उते जर्मनी में जॾहिं तव्हांजी डिप्लोमा पूरी थींदी नी त तव्हांखे उते जॉब बि मिली वेंदी। पोइ तव्हांखे नौकिरी जो बि माना इहो परेशानी करण जी ज़रूरत न पवंदी। त इहे मां तव्हांखे ॿुधायां थी, उहे 23 जेके खाता आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। उन खातनि में अबा हिकिड़ो इहो आहे हेयर ड्रेसर, ब्यूटिशन, उन खां अलावा स्टील फिक्सर, बिल्डिंग और फिट आउट जॉइनर, ब्रिकलेयर, स्टोन फिक्सर, टाइल फिक्सर, पेंटर, ब्लैक स्मिथ, विंडो मेकर, वर्निशर, हेवी मशीन ऑपरेटर, CNC ऑपरेटर, सैनिटरी वर्कर, एयर कंडीशनिंग एंड हीटिंग टेक्नीशियन, वेल्डर, प्लम्बर, ऑटो मैकेनिक, ऑटो पेंटर, ऑटो इलेक्ट्रीशियन, ओल्ड होम्स, नर्सिंग केयर, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी टेक्नीशियन ऐं ऑटो डेंटर। पोइ इन 23 मां तव्हांखे छा थींदो जो तव्हांजा इंटरव्यू वग़ैरह थींदा, ऐं 3 माना हिकु माना इन मां जेको आहे शोभनि मां खातनि मां 3 माण्हू थींदा सिलेक्ट। पोइ 3 खे जेको आहे सो भाई इहो नमल जेका यूनिवर्सिटी न आहे इन में इस्लामाबाद में जेका लैंग्वेज जी आहे, इन में जर्मनी सेखारींदा तव्हांखे। इहा थींदी 9 खां 6 खां 9 महीननि ताईं माना तव्हांखे इहा सेखारींदा लैंग्वेज इहा जेका आहे छा था चवनि जर्मनी जी ॿोली जेका आहे। पोइ थींदी तव्हांजी हिकिड़ी टेस्ट, उन टेस्ट में तव्हांजी B2 लेवल जी जेकॾहिं जर्मनी माना सिखी विया हो चङड़ी अथव त पोइ हिकु हिकु माण्हू माना 23 माण्हू खणंदा हिन में हिकु हिन में शोबे में। बाबा तव्हांजी क़िस्मत आहे जेकॾहिं वञो था। हे पहिरियों दफ़ो असल में अहिड़ी स्कॉलरशिप आई आहे, मूंखे बि देरि सां ख़बर पई, वीचारे शहज़ाद बलोच मूंखे ॿुधायो। पर मुंहिंजा जो तव्हां मैसेज कंदा हो नी जॾहिं मूंखे पंहिंजी पर्सनल ID ते, त उहा अबा स्पैम फोल्डर में हला था वञनि पिया। इन जे करे चवंदी आहियां त इहो मूंखे मैसेज कयो त इन ते फेसबुक वारे पेज ते कयो या इंस्टाग्राम मां जेको अथव इन ते कयो त मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे। अबा स्पैम फोल्डर मां कॾहिं चेक ई न कया। इहे त मां अॼु ईअं अलाए कुदरत सां मां ईअं ॾिठुमि, कुदरत ख़ुदा जी जो इहो मूंखे मिली वियो, न त इहा स्कॉलरशिप असांजे हथ में हली वञे आहे नी अबा। कोई एॾो वॾो प्रोसेस बि कोन्हे को, तव्हां जेको आहे सो इन में अप्लाई कयो ऐं तव्हांजी जेको आहे सो इनशाला तव्हांखे मासी जी दुआ आहे तव्हांखे जेको आहे सो इहा स्कॉलरशिप मिली वेंदी। अबा जर्मनी में सेटल थी वेंदव, तव्हांखे जॉब बि उते मिलंदी। तव्हांजो इहो जेको हिते राज राड़ो आहे बसि जॉब नथी मिले, बेरोज़गारी लॻी पई आहे, उहो बि हलियो, इहो बि मसइलो हल थी वेंदो। बाक़ी अब तव्हांजी क़िस्मत आहे। ऐं ॿियो तव्हां हिते मिसाल यूनिवर्सिटी जी फीस वग़ैरह नथा अफोर्ड करे सघो, हूंदा आहिनि न माण्हू खोड़ वीचारा जिन मसइला हूंदा आहिनि, भा हे मसइलो आहे हो मसइलो आहे, त तव्हां उहो बि माना इन में बि झंझट छॾिजी वेंदव। वञी डायरेक्ट डिप्लोमा बि जर्मनी में कंदव फ्री में, उते तव्हांखे पैसा बि ॾींदा हथ वारो। उन खां अलावा तव्हांजी जॉब बि लॻी वेंदी ऐं तव्हांजी ज़िंदगी सेट थी वेंदी।
पोइ सिलेक्ट थी वञो त मासी खे यादि कजांव, ईअं न त वॾा माण्हू थी वञो अबा तव्हां। मासी ग़रीब आहे नी अबा, बसि मासी खे यादि कजांव, अलाह तव्हांखे ख़ुशि करे, अलाह तव्हांखे ॾींहं ॾे। बसि मां चई जल्दी जल्दी में इहा वीडियो ठाहे तव्हांखे ॿुधायां छो जो ॾींहं थोरा बचा आहिनि। मां सदकू